एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी चयो आहे त जेआईटी ते को अमल न थींदो। उज़ैर बलोच चई एमक्यूएम जा दहशतगर्द हुक्मराननि जा पैदा कयल आहिनि। जेसिताईं मीर ऐं पीर वोट वठंदा रहंदा तेसिताईं ग़रीबनि जा ॿार रुलंदा रहंदा। काज़ी अहमद में डॉक्टर कादिर मक्सी ज़िले चेयरमैन सरदार ॼाम तमाची उनर सां संदसि वालदा जी वफ़ात ते ॾुख वंडियो। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जेआईटी वग़ैरह ते हुक्मरान को बि अमल न कंदा ऐं उज़ैर बलोच बि हुननि जो पैदा कयल आहे ऐं सभु दहशतगर्द एमक्यूएम जा बि हुननि जा ई पैदा कयल आहिनि। हुन चयो त सिंध जी किथां बि सुञाणप का न थींदी। जेसी मीर पीर अमीर ऐं वॾेरा वोट वठंदा रहंदा तेसी ताईं ग़रीबनि जा ॿार रुलंदा रहंदा। डॉक्टर कादिर मक्सी चयो त 40 साल कराची शहर एमक्यूएम जे हवाले हो, जिन हुकूमत बि कई ऐं पोइ बि चवनि था त असां बेवस आहियूं। शहर जी तबाही जो कारण हुक्मराननि जी नाअहली आहे। हुन चयो त सिंध जे ग़रीब अवाम खे पंहिंजो पाण मां लीडरशिप आणणु घुरिजे ऐं क़ौम परस्तनि खे वोट करणु घुरिजे। वोट जे सही इस्तेमाल सां ई सिंध में इनक़लाब ऐं शऊर ईंदो ऐं सिंध तॾहिं तरक़ी कंदी।